अदा अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम दा साईं ही हालत ॾिसो असांजी। जी ही ॻोठ शेर मोहम्मद मायरनि खां हिन खे वॾी सम चवंदो वियो आहे। जी अदा ही असांजी वॾी सम आहे, वॾी स्पीड सां हली रहे थी। जी जी ऐं असां ॻोठ खान मोहम्मद चांडे में असांजे ॻोठ में को घर न रहियो आहे। बिल्कुल बिल्कुलु असांजा घर ड्रही ख़तमु थी विया आहिनि। ही बारिश जो कमु आहे, पर हाणे हिन टाइम ताईं जी अदा असांजा जाॾा काॾा यूसी कोठी कलोड़ीअ जो जी अदा रस्तो ओॾा बंदि थी वियो आहे। झांकार जे पासे ॾांहुं जेको कंबर खां रोड ईंदो आहे जी असांजो उहो बि बंदि थी वियो आहे। जाॾा काॾा असांजा रस्ता बंदि थी विया आहिनि। असां बड़ी बीमारीअ में वॾो परेशान लॻा पिया आहियूं। हिन शाख जो पाणी पहिरियां असांजे ॻोठ जो पाणी हिन शाख में वेंदो हो। जी अदा हाणे हिन में हेतिरो पाणी आहे जेको असांजे ॻोठ ॾे वापसि रुख कयो अथई। हाणे रहिया खुया 4-5 घर आहिनि जेके उहे बि परेशान आहिनि वीचारा। त असांजो अॻिते हली छा थींदो? जी अदा हीअ असां सां वॾो ज़ुल्म आहे, वॾो कहर आहे। असां कयूं त छा कयूं? असां सां वॾियूं मजबूरियूं आहिनि। हीअ ॾिसो न केतिरो हिन शाख में पाणी आहे। ॻोठ खान मोहम्मद चांडे जो अचो मां तव्हांखे ॾेखारियां हिन शाख में केतिरो पाणी वापसि अचे। जी अदा हेॾे ॾिसो ॻोठ शेर मोहम्मद मायरनि खां जेकी वॾी शाख गुज़रे थी उहा ॻोठ खान मोहम्मद चांडे में वरी वापसि पाणी थो अचे। हे ॾिसो असां हुकूमत का तदारत नथी करे, न को कॾहिं पुछा करणु आई आहे त बाबा ॾियो ख़बर तव्हांजा घणा ॻोठ ड्रहिया, घणा ठहिया, कंहिंखे राशन मिलियो आहे न मिलियो आहे। जाॾां काॾां असांजा रस्ता बंदि थी विया आहिनि। हीअ ॾिसो असां सां ज़ुल्म। हीअ पाणी वरी वापसि थो थिए। अॻे ई ॿुॾा पिया आहियूं, वरी रहंदो वेतर हाणे ॿुॾूं था। बसि छा कजे? आला अमलदारनि खे अपील था कयूं त असांजी कुझु कयो, का वारसी कयो, का मदद कयो। असां बेगुनाह मारिया वञूं था। असां वॾो परेशान आहियूं। असांजा नंढा वॾा परेशान आहिनि। असां पंहिंजे ख़ौफ़ में रहियूं पियूं। असांजे ॻोठ में के जॻह आहिनि जंहिंमें रहियूं पियूं। जॻहनि में बि को बि असांजे ॻोठ जो ॿार को नथो रहे। असां वॾो परेशान लॻा पिया आहियूं। ख़ुदारा असांजी मदद कयो। ॻोठ खान मोहम्मद चांडियो लॻे कोठी कलोड़ी यूसी आहे। ॿेली असां सां को इंसाफ़ कयो, को अदल कयो। जाॾो काॾो असांजा रस्ता बंदि थी विया आहिनि। कंहिं ईअं पुछा कयो आहे त तव्हां का शइ खाधो आहे न खाधो आहे, छा कयो आहे? असां सां ही मसइला रहनि। ख़ुदारा असांजी मदद कयो। असां वॾो परेशान आहियूं। जाॾो काॾो असांजा रस्ता बंदि थी विया आहिनि।